नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद अल्हम्दुलिल्लाह मदरसा अरबिया जामिया मोहम्मदिया शाहपुर जहानिया मदरसे में दर्स निज़ामी पढ़ाईंदो आहियां। इंशाअल्लाह अॼु खां वठी करे इरशाद सर्फ जे क़वानीन ते रोज़ाना दर्स ॾींदुसि। त हाणे असांजे जेको पहिरियों सबक़ आहे इरशाद सर्फ जो पहिरियों कानून आहे उहो आहे ताए तानीस जो कानून ऐं हिनखे ज़रबत जो कानून बि चवंदा आहिनि। हिन कानून जी इबारत ॿुधो। हर ताए तानीस दर फेल हमेशा साकिन व दर इस्म हमेशा मुतहरिक बाशद व अक्सरू अंदक। हेठा तर्जुमो त हर ता तानीस जी फेल में हमेशा साकिन ऐं इस्म में हमेशा मुतहरिक हूंदी आहे ऐं उन जे उबतड़ थोरो। हिन कानून जो ख़ुलासो ही आहे त तानीस जूं निशानियूं 8 आहिनि, जंहिंमां 4 इस्म में हूंदियूं आहिनि ऐं 4 फेल में हूंदियूं आहिनि। त जेके फेल जूं तानीस जूं निशानियूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी निशानी ताए तानीस बि आहे। त कानून में मुसन्निफ रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जेका ता तानीस जी आहे उहा फेल में हमेशा साकिन हूंदी ऐं इस्म में हमेशा मुतहरिक हूंदी, यानी उन ते ज़बर ज़ेर या पेश ज़रूर हूंदो। उन जे उबतड़ थोरो, इन जो मतिलबु इहो आहे त फेल में ता तानीस जी मुतहरिक हुजे ऐं इस्म में वरी साकिन हुजे। ईअं न थींदो आहे, पर कॾहिं कॾहिं थोरो ईअं थींदो आहे। जे ॾिसो नमाज़ जे लाइ पाण तकबीर चवंदा आहियूं त उन में चवंदा आहियूं कद कामतिस सलात, कद कामतिस सलात। त हाणे हिते असल में आहे कद कामत, ता तानीस जी साकिन आहे, पर जॾहिं कानून आहे त लिअन्न साकिन इज़ा हुर्रिक बिल कसर, साकिन खे जॾहिं हरकत ॾिनी वेंदी त उनखे ज़ेर जी हरकत ॾिनी वेंदी। इन जे करे हिते ता साकिन खे असां ज़ेर ॾिनी त थी वियो कद कामतिस सलात। हाणे इहो कॾहिं कॾहिं थोरो थींदो आहे जो ता तानीस जी फेल में मुतहरिक हुजे ऐं इस्म में वरी साकिन हुजे। इन जो मिसाल जीअं क़ुरान शरीफ़ में आहे व अर्दुल्लाहि वासिअतुन, पर जेकर असां वक़ुफ़ कंदासीं त व अर्दुल्लाहि वासिअह या दारिबतुन खे असां पढ़ंदासीं दारिबह। हाणे वक़ुफ़ जी हालत में असां उनखे साकिन कयोसीं, त इहो कॾहिं कॾहिं थींदो आहे।